रब ताला क़ुर पाक जो हिते वधीक शान नाज़िल फरमायो आहे ऐं हुनजी मुहिम थो ॿुधाए। फरमाए थो त इहो क़ुर पाक असां एतिरे क़दुरु इन खे हिकु भली राति में नाज़िल कयो आहे जो क़ुर पाक जो हुकुम 100 वरह ताईं हलंदो, मिन व अन मुकमल पूरो दुनिया में पखिड़िजी वेंदो इन 100 वरह में। तंहिं करे पोइ इहा मुहिम जंहिं राति में पास थी आहे उहा ई लैलतुल क़द्र जी राति, उहा 27 रमज़ान जी। उन लैलतुल क़द्र में इहा ॻाल्हि पास थी हुई। नुज़ूल क़ुर जी आख़िरी राति रमज़ान जी, जंहिंजे ख़ुशी में ईद उल फितर थी ऐं अलाह ताला पोइ रोज़ा रमज़ान जा बि इन राति में लाथा, छो त क़ुर सां रमज़ान जी मुनासिबत आहे। अलाह ताला फरमायो इन क़ुर पाक जी हुकूमत हली ऐं 100 साल हली। ऐं ख़लीफ़ो उमर बिन अब्दुल अज़ीज़ जो ज़मानो जेको आहे सो हिन में अची थो वञे। अहिड़ी तरह रूम ऐं ईरान जा फुतूहात बि इन 100 वरह में अची था वञनि। इहे जेके बि सभु कामयाबियूं थियूं उहा घड़ी उन फ़ैसिले वारी इन्हनि सभिनी खां बहितर आहे, छो त भलाई जो जंहिं घड़ीअ में फ़ैसिलो थींदो आहे या सारे उन भलाईअ जे लाइ ॿिज जी हैसियत थी रखे। हिकिड़ो वण थियो आहे ॾाढो सुठो, जंहिं केतिरा साल काठियूं ॾिनियूं, पन ॾिना, फल ॾिना, ॿिज ॾिना, नफ़ा ॾिना, छाऊं ॾिनियूं, ग़िज़ाऊं ॾिनियूं, खुराकूं ॾिनियूं, पर इहो सारे जो सारो मरोड़े हिकिड़े खोखड़ीअ में अंदरि विझो। इहा खोखड़ी इन सारे अरसे खां बहितर आहे। न हुजे हा त हे कमु कीअं थिए हा। तॾहिं अलाह ताला थो फरमाए त लैलतुल क़द्र जंहिं राति अलाह जे तरफ़ां क़ुर जे नाज़िल थियण जो फ़ैसिलो थियो, इहा घड़ी इन सारे मौक़े खां बहितर। इहो प्रोग्राम जी अहमियत ॿुधाई थी वञे। हिन में ख़ुलासो सूरत जो इहो आहे। रब ताला फरमायो इन सायकुम लशता, तव्हांजूं महिनतूं मुतफ़रिक़ आहिनि। इन 100 वरह जे अंदरि हिकिड़नि महिनतूं दीन जे लाइ कयूं, ॿियूं मुक़ाबिले जे लाइ कयूं, हिन में जंग जिहाद वग़ैरह कामयाबियूं अलाह ताला अता फरमायूं। हिकिड़नि शिकिस्तूं खाधियूं, ॿिया कामयाब थी विया। इन सायकुम लशता जो तफ़सील मिले पियो हले। बेशक असां नाज़िल कयो इन क़ुर खे लैलतुल क़द्र में, क़द्र वारी राति, इज़त वारी राति में नाज़िल कयोसीं। तोखे छा ख़बर छा आहे लैलतुल क़द्र? लैलतुल क़द्र भली आहे 1000 महीने खां, 83 साल ऐं 4 महीना। इनखे 100 साल चई सघिजे थो। किन इन में लतीफ़ो पैदा कयो आहे। लैलतुल क़द्र जा 9 अखर, ॿीहर लैलतुल क़द्र जा 9 अखर, टीहर लैलतुल क़द्र जा 9 अखर, इहे 27 थिया। माना 27 कढी अथनि रमज़ान शरीफ़ जी। त इन राति में उहा राति भली थींदी आहे, उन राति में इहा घड़ी ईंदी आहे। हर साल उहा घड़ी ईंदी आहे। तनज़्ज़लुल मलाइकतु व रूह, मलाइक ऐं रूह अरवाह इन में नाज़िल था थियनि। रूह आम रूह चइजनि, जेके मुक़दस रूह आहिनि दुनिया में अचनि था, या त जिब्राइल अलैहिस्सलाम चइजे बेइज़न रब्बिहिम, अलाह जे हुकुम सां, मिन कुल अमर, हर हिकु मामले ते, माना रब तबारक व तआला जी तरफ़ां हर हिकु मामले ते, सारे इंतिज़ाम ते अलाह ताला अहिड़े क़िस्म जा मलाइक रखिया आहिनि। फल मुदब्बरात अमरा जो तफ़सील आहे इहो। सलामुन हीअ सलामुन, इहा सलामती आहे। सलामुन हीअ जो मतिलबु आहे इहा सलामती आहे। माना इहो जेको 100 वरह जो आहे सारी सलामती आहे। हता मतल फजर, इहो सॼी राति ताईं हलंदो रहंदो तव्हांजो सुबुह थिए। यकी अलाह तबारक व तआला जी बरकतूं नाज़िल थींदियूं रहनि थियूं ऐं अलाह ताला जी तरफ़ां उन राति जे क़ुर पाक जे नाज़िल थियण वारी राति जे ख़ुशीअ में काइनात जे अंदरि अलाह ताला मलकूत खे इजाज़त थो ॾे ऐं ज़मीन ते बरकतूं अचनि थियूं। पोइ इहा राति जॾहिं गुज़री वेंदी आहे त सुबुह ते सिझ उभरंदो आहे ऐं उहो सिझ गर्मीअ या रोशनीअ ॿिन्ही पासनि में ढको थियलु हूंदो आहे। ईअं सम्झ में ईंदो आहे त झोड़ ऐं ककर मां निकिरी रहियो आहे, पर न झोड़ हूंदो आहे न ककर हूंदो आहे। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मलाइकनि जी मोट जे करे अंबोही आहे, उन अंबोही में हिन जे नूर जा शुआ नथा पास थी सघनि। तंहिं करे अहिड़े क़िस्म जो सुबुह रमज़ान शरीफ़ जे इन्हनि रातिनि में जॾहिं ॾिसण में अचे, सम्झो त राति जो लैलतुल क़द्र थी वई।